ओ अंगण पोहारा ओ मुझो पिरी दो पजे जानी अलाए मां सिंगार जो दुकान खोलियो आ अलाए कॾहिं ईंदो जानी अलाए कॾहिं ईंदो अच बाबा हाय हाय अस्सलाम वालेकुम अरे वालेकुम अस्सलाम दई खेरा बाबा खेरा तो सैया मदद मैंने तो कैसा फा ठीक ठाक है खैर अल्हम्दुलिल्लाह यार ये बियोरी दुकान खोलियो दई यार किराने बंद की यार हाँ बाबा ॾिस यार भई आहे न हां छा कयो विद्या मोकिया आहे न माण्हू अचनि था सिंगार बि घुरनि था हर शइ घुरनि था केरु वञे शहर बि करे ॻोठ में खोले छॾियमि दुकान हे बि ॿई सही सही भला यार ये करे किलो करे गे दे मागे हुकुम खोड़ गी किलो जे बस हां हां हाय हाँ 1 किलो घी दे ओ वाले दादा अरे हां चाय तू खे खबर 150 रुपया 600 रुपया किलो आ गे जो बाबा तू पाण चवंदे न जेको शाबाश शरीफ जो गवर्नमेंट ॾींदो त जेको गे लई वेंदो हाणे वठी आई दई अरे ओ बाऊ अरे न कर बाप वही 600 रुपया किलो आ काडो फाथो मने की चरे के चे बिन त शाबाश शरीफ जी हुकूमत दी त 150 रुपया गे दी तो मैं हां त मारे छरी ओ पी अचा पी